लिबिया जे अॻूणे हुक्मरान कर्नल मुअम्मर गज़ाफ़ी जो पुटु सैफ़ुल इस्लाम क़ातलानी हमले में मारिजी वियो आहे। वारसनि तस्दीक़ करे छॾी आहे। सैफ़ुल इस्लाम गज़ाफ़ी जो सभ खां बाअसर पुटु सम्झो वेंदो हुयो। संदसि सियासी टीम ऐं क़ानूनी सलाहकारनि उन अफ़सोसनाक ख़बर जी तस्दीक़ करे छॾी आहे। सैफ़ुल इस्लाम गज़ाफ़ी जे वकील ख़ालिद अल ज़ैदी ऐं सियासी सलाहकार अब्दुल्ला उस्मान फ़ेसबुक ते जारी कयल पंहिंजे बयान में ॿुधायो त 53 सालनि जे सैफ़ुल्लाह इस्लाम खे ज़तनान शहर में वाक़िअ संदसि घर में निशानो बणायो वियो। आलमी मीडिया जे रिपोर्ट्स मूजिबि चइनि हथियारबंदनि सैफ़ुल इस्लाम जे घर ते हमिलो कयो। संदन मुंहुं ढकियल हुया, वॾी प्लानिंग सां आया ऐं जिन जो टारगेट सैफ़ुल इस्लाम थी लॻी रहियो हो। हमलियावरनि घर ते हमले वक़्तु सभ खां पहिरियां CCTV कैमरास बंदि कया। ॿुधायो पियो वञे सैफ़ुल इस्लाम हथियारबंदनि सां मुज़ाहिमत बि कई, पर हू सख़्तु ज़ख़्मी थियण बाद दम धणी ॾिनो। तराबलस सां तालुक़ रखंदड़ हाई स्टेट काउंसिल जे अॻूणे सरबराह ख़ालिद अल मशरी इन क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे वाक़िअ जी फ़ौरी ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे। सैफ़ुल इस्लाम गज़ाफ़ी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मां तालीम हासिल कई। पंहिंजे पीउ कर्नल गज़ाफ़ी जे दौर में लिबिया जो ॿियो नंबर ताक़तवर तरीन शख़्स सम्झो वेंदो हुयो। 2011 में जॾहिं कर्नल गज़ाफ़ी ख़िलाफ़ तहरीक शुरू थी त सैफ़ुल इस्लाम सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कयो, जंहिं करे मथसि इंसानी हक़नि जी भञकड़ी समेत ॿिया संगीन इल्ज़ाम बि लॻा। जॾहिं त खेसि ज़तनान मां गिरफ़्तार कयो वियो, पर 2017 में आम माफ़ी तहत खेसि आज़ादु कयो वियो हो। लिबिया जे अॻूणे हुक्मरान जो पुटु आज़ादी ऐं आम माफ़ी खां पोइ रुपोशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हुयो। सैफ़ुल इस्लाम लिबिया जे 2021 में थियल सदारती चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमो कराया, जंहिं ते मुल्क अंदरि वॾे तकरार जो जनमु वरितो हो। सैफ़ुल इस्लाम गज़ाफ़ी जे मौत लिबिया जी अॻई पेचीदा सियासी सूरताल में वधीक बेयकीनी पैदा करे छॾी आहे।